डहरकी में बेदर्दी सां क़त्ल कयल हिंदू वापारी सतन कुमार जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ बाड्रा में एसटीपी जा कारकुन रोडनि ते निकिरी पिया। सतन कुमार जे बेरा माणे क़त्ल ख़िलाफ़ उभ ॾारींदड़ नारेबाज़ी कई। टाउन हॉल खां हैदर चौक ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एसटीपी बाड्रा शहर जे अॻवान कामरेड मुनवर नूनारी, कामरेड कादिर बिरोही, मुख्तियार अंसारी, असगर नूनारी, सफ़र मला, कामरान सारियो, मीर मुर्तज़ा गोपांग, बहादुर फुलपोटो, अमजद फुलपोटो रहिमन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु सोचियल सम्झियल साज़िश जे तहत सिंध रिया सलूकनि रहवासियुनि हिंदू बिरादरी सां ज़्यादतियुनि जो सिलसिलो केतिरे ई अरसे खां जारी आहे, जंहिंजी कड़ी डहरकी में हिंदू वापारी सतन कुमार खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे, जंहिं अमल जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां मुतालबो कयो त सिंध में हिंदू बिरादरी खे तहफ़ुज़ फ़राहम करे सतन कुमार जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे खेनि फाही जे तख़्ते ते लटकाए सतन कुमार जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे, न त समूरी सिंध अंदरि एहतिजाज जो अणखुट सिलसिलो शुरू कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।